हुसैन नाले के किथा अदा कर, हसन के किथा अदा कर। अरे नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है। हिकिड़े दफ़े महमूद बादशाह अयाज जो वजीर सुन जो पुट हो बीठो उनके सरकी अयाज जा पुट हेरिया अयाज चयो सही पुट मुआरे ते नाराज़गी अच्छा जो नालो न खयवस चेर नालो खणा सा पर नालो तस सुणे जो वुजू कोने को मां बिना वुजू जे के खणा है। नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है। हेता साईं मोहम्मद इसाक फकीर हुजेवे आई साईं मियां मुबीन हुजेवे आई जमात सजी हुजे केडे हलो मदीने पर कीअं वञो मोबाइल हिते रखे सॼो सामान हिते हुजन लब पर नग़मे सल्ले अला के हाथों में कशकूल। अगे वडला वेंदा त इहो हाणे वरी हीअं मां पीर साहब साईं मां वटि मुंहिंजा मुरीद ॾिस केॾा आहिनि पिया मुंहिंजे 30 मुरीद मुंहिंजा 40 मां मौलवी आहियां मुंहिंजा शागिर्द ॾिसो साईं शागिर्द ॾिसो टोटल पीर कर कयो पीर मेर अली शाह वॾा आलिम ॿिए पासे पेरनि जे मिटी जे बराबरि बि कोन्हे पर जरा वींदा न लब पर नग़मे सल्ले अला के हाथों में कशकूल। अरे हाथों में कशकूल उतना वारा छा चंदा देखो तो सरकार का मगेता कैसा लगेता है। रुकी मुफ्ती उबैदुल्लाह गुलाम सन साईं मोहम्मद इसाक गुलाम सन साईं मुबीन न गौस कुतुब अब्दाल कलंदर सब उनके मोहताज गौस कुतुब अब्दाल कलंदर सब उनके मोहताज। अरे सब उनके मोहताज तेरा दाता मेरा दाता उन्हें के बेटा तेरा दाता हर दाता का दाता लगेता है। नालुआ मोहम्मद बिन इदरीस शाफी नडलो मां छड़े वियस हरम नबवी में छड़े वियस मां छड़े वियस वन पढ़ मालिक बिन अनस पढ़ाए पियो हदीस पियो पढ़ाए ही नडलो हथ ही हथ कयो कलम न कागज न पेन न पन न बुक न रजिस्टर न हदीस पढ़ाए सा ही पियो करे। इमाम मालिक ॾिठो छोकरा हेरे 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 केर साईं मां यतीम आहियां पी मुखे कोने को मोहम्मद मुझो नालो आ शाफी लक़बा अम्मा छड़े वैया वनी महबूब जी हदीस वनी पढ़ी अज असां स्कूलन में बार पढ़ायूं यूनिवर्सिटिन में पढ़ायूं कॉलेजन में पढ़ायूं अंग्रेजी पढ़ायूं साइंस पढ़ायूं कुरान हदीस ॾे ध्यान नाहे ये मां इमाम शाफी जी छड़े वैया पुट पो हदीस पियो पढ़ी ऐं वरी आंगुरनि सां हीअं थो करे साईं मां छा कयां पैसा मूं वटि कोन्हे के ग़रीब आहियां कलम नाहे कागज़ नाहे ईअं लिखी यादि कंदो आहियां। अल्लाह जे वली इमाम मालिक चयुसि भला कल्ह टियों ॾींहं खां वेठो ई हदीसूं यादि थई के तो साईं जॾहिं खां तूं हदीसूं पढ़ायूं हिक हिक मुस्तफ़ा जी हदीस मूंखे सनद सां बि यादि आ त मतलब हदीस जो मूंखे यादि आ। ए आलिम रब्बानी साईं ॻाल्हियूं त घणियूं अथसि पर मां मौज़ू ते वरी अचां।
है जरा पढ़ी बसते पढ़ी मदीने जे माण्हू उठ अनाज जा साइड नस्त खणी वणी उठ अनाज जा तवज्जो आहे तवज्जो कजो मां मक्के में खबर पियस पुट पढ़ी पियो अचे अनाज खयो पियो अचे मां पंहिंजे पुट जी इस्तक़बाल जी ला बाहर आई अखिन में लुड़कर अज मुझो पुट मदीने जे साईं जी हदीसूं सिखी आयो बाहर जो अचे उठन जा काफला ॾिठई इहो छा है अम्मा तुझे पुट के मदीने जे माण्हुनि अनाज ॾिनो मां ये वेही रही जी कान ॻाल्हाईंदी सांस मां वटि आयो अम्मा अम्मा परे थी मूंखां छो अम्मा छो नथी ॻाल्हाई मूंसां तोखे मूं अनाजनि लाइ मोकिलियो हो पैसनि लाइ मोकिलियो हो कणक जी लाइ मोकिलियो हो कतल जी लाइ मोकिलियो हो न मां हदीस ला न हा हदीस ला कणक कान थी खपे खण माण्हुनि में विरहा गरीबन खे ॾे कणक जी ज़रूरत कान्हे का अच वेह त मां तोखां मुहम्मद जूं हदीसूं ॿुधा त मूंसां अल्लाह बि राज़ी थिए त मदीने जो मीर बि राज़ी थिए आलम रब्बानी इमाम शाफी जो गाल पे अली वडाई खां हिकड़े दफे जी मुझे दिल में थियो मां आलम मां साईं जो मगरिब नमाज वणी पढ़ायम अलहम्द मुखां विसरी वियो हाणे अलहम्द आम नंढड़न ॿारनि खे बि यादि आहे साईं जो नमाज पढ़ायम अलहम्द विसरी वियो घर आए सुम्हा जो हेडो वडो आलम माण्हू चवंदा अलहम्द नथो अचे वरी इशा ते वियुम अलहम्द विसरी वियो रात जो टाइम अखिन में लुड़काया हजरत बेटाई सही रहमतुल्लाह अलैहि तो फरमाए त पाए पांद गिची में अंगण जे बे अचन अल्लाह जे दरवाजो तौबा जो मुस्बिठड़ा खुलियल था वञा गुनाह कया थई त माफी वठ अल्लाह के रोई नहीं जा फरमाए तो पागी पांद गिची में अंगण जे बे अचन अब गुण ए बकचाइयूं ढकण थी ढकजन तोड़े लख हुजन तब मफियूं ॾिजण में धरा रात जो रुनुम अखिन में लुड़क ओ मौला मुखा का गलती थी या तो माफी मिले इल्म तछा अलहम्द मुखा विसरी मां हेडो आलम अलहम्द मुखा विसरी वियो माफी मिले रात जो टाइम ख्वाब में निहारियम हिकड़ी वडी कोरट उन कोरट में ऐलान पिया थियन वठिए जो फलाणे के वठिए जो वरी ऐलान थियो शाफ़ई के वठिए जो शाफ़ई ते केसा छाजो केस तस गुस्ताखी जो केस तस केड़ी गुस्ताखी कई आवाज आयो आलिम तरब्बुआ ही पान के आलिम तो समझे पान के आलिम तो भाई पान के आलिम तो चवराए अखिन में लुड़काया अंदर विम निहारिया ते एकड़ी वडी कुर्सी ते को चीफ जस्टिस साहब मथे वेठो चीफ जस्टिस जो केस तस इमाम शाफी दे हाने हिन जो नालो कढो आलमन मा कढो सालमन मा हिन जो नालो बे एकड़े जो सही न छडियो भला पोब दीन जी खिदमत कई तस माफी मिलेस चयो माफी इन
डंड डे डंड में छा दे सुबह जो टाइम थे पंहिंजे घर का बाहर निकरे वञे रस्ते में वींदे वींदे हिकिड़ो माण्हू मिलंदुसि जंहिंजा पुराना कपड़ा हूंदा वाह हदीस जेका मूं तव्हांजे साम्हूं पढ़ी त रुब अशअस अगबर मदफूइन बिल बाबे लौ अक़सम अलल्लाह लअबरहु घणा अहिड़ा दरवेश वार टिड़ियल हूंदा जिस्म ते मिट्टी हूंदी पर पाण लिकाईंदा पाण ज़ाहिर न कंदा एतिरो त उन्हनि जो शान जो जीअं चवंदा वेंदा अल्लाह जी ज़ात ईअं कंदो वेंदो आहे। साईं सुबह जो टाइम थे वञी उन पुराने कपड़न वारन जो हथ चुमे वडाई मरेस पो माफी मिलंदस। एडो वडो इमाम सुबह जो टाइम थे साईं बाहर निकतो अचे पियो न्यारी कवा के हिकिड़ो माण्हू वेठो आहे पुराना कपड़ा पाता पिया अथसि ईअं कंदे हेठि الذين يذكرون الله قياما وقعودا وعلى جنوبهم ويتفكرون في خلق السماوات والأرض ربنا ما خلقت هذا باطلا سبحانك فقنا عذاب النار। बेटा इसे जो मुखा पुछो सारी रात सुबहान असी सारी रात फिल्मों सारी रात गाना सारी रात शराब सारी रात गिल्ला सारी रात सुमन फरमाए तो सारी रात सुबहान जागी जन याद कयो थकल आयो पर मां इंशाअल्लाह तकड़ो न छड़ियावे लाउड भलो तो वाला इंशाअल्लाह भली हाने 2-3 कलाक काबू आयो सारी रात सुबहान जागी जन याद कयो तंजी अब्दुल लतीफ जे मिट्टी लधो मान फकीर कोड़े कन सलाम आगे अजो तन जे जालों जिक्र जात जो हाणे उमरकोट ॾे हिकिड़ो डॉक्टर मो गुस्ताखी कई अल्लाह जी गुस्ताखी कई नबी साईं जी कई असी उमरकोट ॾे वियासीं मां पुछोमान जो सेवा के गुस्ताखी कई ऐं नेट ते रिपोर्ट आई त गुस्ताखी कई अथसि के वरी पोइ जीअं खट मल ॿाहिरि निकिरंदा न ईअं निकिरी आया ज़ुल्म वॾो हमरा मारे छॾियूं पिणस जे मरण ते एतिरो ॾुख कोन थियो पर हिन जी दुश्मनी इस्लाम सां वा ही चाहिनि था त मोहम्मद जे इंतज़ाम खे ख़त्म कयूं पर फुलन फ़कीरनि जे जलसे में अचण वारो के मां जे लाल के ताकत ना है अज ऐलान कजा त जेसी ताईं खुदा जी खुदाई आ तेसी ते मोहम्मद जो शान जारी है सारी रात हे बाहर रोडन ते निकरी जाजना असां जी सिंधा असां ताईं दोलारी ता दोलारन जी सिंधा जा दोलारन जी सिंधु दिया जा सिंध मुर्सन जी आ सिंध कलंदर जी आ जो सिंध बिटाई जी आ सिंध सज्जल जी आ सिंध रोज़े धनी जी आ सिंध अब्दुल्ला फकीर जी आ सिंध इसाक फकीर जी आ तहां जे पी जी सिंधा जो तहां सिंध तही 2-3 अंगुरन ते गण जेतरा आयो खुदा जो कसम खणी तो चवा सिंध जे चंबे चंबे में वनी निहारियो थम बोठ हुजन बहराड़ी हुजे परपट हुजे जंगल हुजे थर हुजे बर हुजे अरे जाते वणू था जिथे मोहम्मद जो नालो खजे थो माण्हुनि जे अखिन मां लुड़क जारी हन इहा मोहब्बत पिड़े कान दिल में विधी थन इहा मोहब्बत विधी या त खुदा विधी आ हाने तहां जेड़ा कई बेइज्जता अचन रसूलुल्लाह जी मोहब्बत माण्हुनि जे दिलनि मां कान निकरन
जेसी जारी रब शल जारी इश्क यमाजे में ताजी दिल सो खुश थी न खुश थे वहां छला वे का त शे आहे जेका ता के वियारे थी जेसी जारी पढ़ो रब शल जारी इश्क अवाजे में जडह बीमारी मां जैसे मौलवी उबैदुल्लाह जडह मरी न जुबान ते तुझो नालो हुजेसी जडह बीमारी मालिक मारी इश्क यहाँ जिमे प्यारे बिलाल ते पत्थर रखे पे गिलियों गिट्टी युन में गिलियों गिट्टी युन में फकीर तड़ह बे पल पल प्यो पुकारी इश्क यमाजे में इद्रीस गाए छा गुण गाए ऐ महबूब मिठा इद्रीस गाए छा गुण गाए ऐ महबूब मिठा ऐ महबूब मिठा हरम में हाजिर थे हर वारी इश्क यमाजे में निकरी आया अबा असी भिटाई जवार सोयूं माजो तहां जा त घणा भिटाई जवार तई के थियूं तहां जा घणा लूसी त मञनी कोंदा अल्लाह के कोंदा मञने भिटाई तो जे अव्वल अल्लाह अलीम आला आलम जो धनी कादिर पंजे कुदरत सा कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धनी चई हमद हकीम करे पान करीम जोड़ू जोड़ जहान जू दारिया सुभान अल्लाह ये न कयो जोड़े जोड़ जहान जी वाड़े वा बेटाई सही बेटाई सुनिया चैन यारन के मनी तो सुनिया ना फरमाया तू जोड़े जोड़ जहान जी पान के परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सुहे सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार चारई चंगा चौधार वाहे कांदा हबीब बसाम अल्लाह वारा जिक्र में जिंदगी गुजार गाल पे कयम हजरत इमाम शाफई जे डंड जी डंड थई माफी तडह मिलंदी सुबह जो टाइम से के दरवेश वट वंजा बाहर निकरंदे कपड़ा मेरा जिस्म मेरो धप जिस्म मामता चई हथ चुमणू पवंदी हा सई मां माफी वठण जे ला तैयार आहियां रुगी मोहम्मद जी गुलामी खस जो न परी मुखा सरकार न कजो बेटा फरमाए तो मानू घुरन माल आओ सब दी घुरा सुपरी दुनिया ते दोस्ता फिदा करया फिलहाल कई सुनाव निहाल पसंद परे थियो मुखा दोस्ती यार जी छिन जो माफी मिले माफी मिलती उन दरवेश जा हथ वही चुम जा सुबह जो टाइम जो इमाम शाफई बाहर मैदान ते जो अचे निहारे त माशाअल्लाह एकड़ो दरवेश कंद हेठ अल्लाह जे जिक्र में याद में मगन में अल्लाह अल्लाह जी